तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। वफ़ाक़ी काबीना इमरान खान ऐं महमूद खान जे ॾफेड़ वारनि बयाननि जो सख़्ती सां नोटिस वठी छॾियो आहे। बयाननि ते ॻणती जो इज़हार कयो आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि काबीना जे इजलास में इमरान खान ऐं केपी जे वॾे वज़ीर जे ॾफेड़ वारनि बयाननि ते कमेटी क़ाइमु करे वरिती आहे। वज़ीर आज़म घरू वज़ीर राणा सनाउल्लाह कमर ज़मा काहिरा समेत 5 रुकनी मेंबरनि ते कमेटी जोड़े छॾी आहे। अवाम इमरान खान जे लॉन्ग मार्च खे रद्द करे छॾियो आहे। वफ़ाक़ी काबीना में अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे। अव्हांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। वफ़ाक़ी काबीना इमरान खान ऐं महमूद खान जे ॾफेड़ वारनि बयाननि जो सख़्ती सां नोटिस वठी छॾियो आहे। वज़ीर आज़म घरू वज़ीर राणा सनाउल्लाह कमर ज़मा काहिरा समेत 5 रुकनी मेंबरनि ते कमेटी जोड़े छॾी आहे। वफ़ाक़ी काबीना में चयो वियो आहे त अवाम इमरान खान जे लॉन्ग मार्च खे रद्द करे छॾियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया वफ़ाक़ी काबीना इमरान खान ऐं महमूद खान जे ॾफेड़ वारनि बयाननि जो सख़्तीअ सां नोटिस वठी छॾियो आहे। बयाननि ते ॻणतीअ जो इज़हार कयो वियो आहे। राब्तो कयो आहे इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। कुर्बान आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी कुर्बान आगाह कजो। वफ़ाक़ी काबीना इमरान खान ऐं महमूद खान जे ॾफेड़ वारे बयाननि जो नोटिस वरितो आहे। असां कोशिशि कंदासीं कुर्बान बलोच सां राब्तो थी सघे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में इमरान खान ऐं केपी जे वॾे वज़ीर जे ॾफेड़ वारनि बयाननि ते कमेटी क़ाइमु करे वरिती आहे। हिकु दफ़ा ॿीहर असां राब्तो कयो आहे कुर्बान बलोच सां। जी कुर्बान अपडेट कजो। कुर्बान अव्हांखे आवाज़ अचे पियो मुंहिंजो? जी जी बिल्कुलु हाणे जी जी कुर्बान ॿुधाइजो। वफ़ाक़ी काबीना इमरान खान ऐं महमूद खान जे ॾफेड़ वारनि बयाननि जो सख़्ती सां नोटिस वरितो आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु वफ़ाक़ी काबीना जो इजलास वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे सदारत में थियो। इजलास में अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान ऐं केपी जे वज़ीर आला महमूद खान जे बयान जो नोटिस वरितो वियो, जंहिंमें उन्हनि इहो चयो हो त हू हाणे वॾी ताक़त सां वफ़ाक़ ते हमिलो कंदा ऐं हिन सां गॾो गॾु जेका नई सूरत हाल सियासी पैदा थी आहे अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जे बयान जे हवाले सां या केपी जे वज़ीर आला जे बयान जे हवाले सां उन हवाले सां 5 रुकनी वफ़ाक़ी काबीना ठाही वई क़ाइमु कई वई आहे। वज़ीर दाख़िला राणा सनाउल्लाह जी सरबराही कयां थो। कानून वारो वफ़ाक़ी वज़ीर उन में शामिल आहे। हिन जेका काबीना कमेटी आहे उनखे टास्क ॾिनो वियो आहे त कहिड़ी सियासी सूरत हाल आहे उन हवाले सां जाइज़ो वठी वक़्तु ब वक़्तु इन हवाले सां फ़ैसिला करे त जीअं वफ़ाक़ ते जेको वज़ीर आज़म इमरान खान धमकियूं ॾिए पियो या वज़ीर आला केपी खे धमकियूं ॾिए पियो उन हवाले सां जेके मामला आहिनि उन बाबति हिकमत अमली तयारु करे सघे ऐं फ़ैसिला करे सघनि। इन हवाले सां जेको वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो उन में जेको 25 मई ते अॻूणे वज़ीर आज़म लॉन्ग मार्च नाकाम थी उन ते एतमाद जो इज़हार कयो वियो ऐं 5 रुकनी कमेटी खे इहा बि हिदायत कई वई त हू शाम जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खां पोइ मीडिया खे काबीना जे फ़ैसिलनि बाबति ब्रीफ कनि। जी ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण।